अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां आहियां जो मेज़बान अब्दुल हमीद बोज़दार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी शाइरी। जी दोस्तों, सिंधी शाइरी कीअं कजे अॼु मां तव्हांखे लेक्चर ॾींदुसि। काफ़ियो छा आहे, काफ़ीअ जे बारे में मुकमिल तव्हांखे रहनुमाई ॾींदुसि हिन वीडियो में। एक गुज़ारिश त वीडियो खे किथे बि स्किप न कजो, फुल वीडियो ॾिसो जीअं तव्हां मुकमिल फ़ाइदो वठी सघो। दोस्तों, हर शेर जे आख़िर में हम आवाज़ लफ़्ज़ हूंदा आहिनि। हम आवाज़ लफ़्ज़नि खे ई पाण काफ़ियो चवंदा आहियूं, पर हम आवाज़ लफ़्ज़ आख़िर में ॿिनि क़िस्मनि जा हूंदा अथव। जीअं मां तव्हांखे हिकु शेर पंहिंजो पढ़ी ॿुधायां थो। चङनि जूं चङायूं अञा यादि आहिनि, कीअं से भुलायूं अञा यादि आहिनि। हाणे हिन शेर में चङायूं ऐं भुलायूं काफ़िया आहिनि। वरी रिपीट कयां थो, चङनि जूं चङायूं अञा यादि आहिनि, कीअं से भुलायूं अञा यादि आहिनि। हाणे दोस्तों, हिन शेर में चङायूं ऐं भुलायूं काफ़िया आहिनि। हिन ॿिन्ही मिसराउनि में तव्हां गौर कंदो त आख़िर में अखर नून आहे, पाण उनखे हरफ रवी चवंदासीं। भुलायूं ऐं चङायूं आख़िर में नून अचे थो, नून खे पाण छा चवंदासीं? हरफ रवी चवंदासीं। हाणे अव्हांजे ज़हन में के सवाल हूंदा त चङायूं ऐं भुलायूं खां पोइ ॿिन्ही मिसराउनि में अञा यादि आहिनि छो लिखियलु आहे? मोहतरम दोस्तों, काफ़ीअ खां पोइ बार बार हर मिसरे में ईंदड़ लफ़्ज़नि खे रदीफ़ चइबो आहे। रदीफ़ ते मां हिकु मथे वीडियो ठाहे इनशाला तव्हांखे ॾींदुसि। मथे वीडियो में मां अपलोड कंदुसि रदीफ़ जे बारे में। हिन वीडियो में पाण सिखंदासीं त काफ़िया छा आहिनि। त मोहतरम दोस्तों, हिन में चङायूं ऐं भुलायूं जेके आहिनि उहे काफ़िया आहिनि। हाणे काफ़ियनि जा वरी घणा क़िस्म आहिनि, इहो हिकु सुवालु आहे पंहिंजी जाइ ते। काफ़ियनि जा मुंहिंजा मौज़ूद दोस्तों टे क़िस्म हुजनि था। पहिरियों आहे आम काफ़िया, ॿियो आहे सुठा काफ़िया ऐं टे नंबर ते आहे बहितरीन काफ़िया। हाणे नंबर पहिरियों आहे आम काफ़िया। आम काफ़िया में मिसाल मां तव्हांखे ॾियां थो। हिकु मां काफ़ियो लिखियो माल, माल, ॿियो लिखियो ॿोल, टियों लिखियो कौल। आम काफ़िया में थो इहे माल, ॿोल, कौल। हाणे हिनखे तव्हां थोरो ज़हन में रखी वरी लिखी पाण वटि वरी चेक कयो। माल, ॿोल, कौल सभिनि में टिनी काफ़ियनि में आख़िर में लाम त आहे। माल में बि आहे, ॿोल में बि आहे, कौल में बि आहे, पर लाम खां पहिरें किथे अलिफ़ आहे। जीअं माल में अलिफ़ आहे लाम खां पहिरें, ऐं ॿोल में जेको आहे वाह आहे। कौल में वाह त आहे पर काफ़ खे वरी मथां ज़बर आहे। यानी ॿोल में ॿे वाह ॿो सिर्फ़ु वाह आहे, ज़बर कोन्हे। कौल में वरी काफ़ जे मथां ज़बर आयल आहे। यानी इन्हनि खे पाण टिनी खे अलॻि अलॻि कैटेगरी थी विया, हिकु क़िस्म जा न बीठा। ठीकु आहे पहिरियां दोस्तों, उमेदु तव्हां सम्झी विया हूंदो तीअं। हाणे सिर्फ़ु हरफ रवी चई सघूं था, पर आम काफ़िया आहिनि इहे। हाणे अॻिते हलूं था। हाणे मां लिखिया ॿ टे काफ़िया जंहिंमें पाण मिसाल ॾींदासीं। नंबर ॿिए ते सुठा काफ़िया। हिन ते ॿ काफ़िया मूं लिखिया। हिकु लिखियो ठोकर, ॿियो लिखियो भाकुर। हाणे ॾिसो, ठोकर ऐं भाकुर आख़िर में काफ़ बि आहे, रे बि आहे, ॿिन्ही में। ठोकर में बि आहे ऐं भाकुर में बि आहे, पर इहे सुठा काफ़िया ॻणबा। बहितरीन में अञा पाण हिननि खे बहितरीन नथा चई सघूं। हाणे हिते मां ॿ काफ़िया तव्हांखे ॿिया ॿुधायां। हिकु आहे ठोकर, ॿियो आहे नौकर। हाणे इहे सुठे काफ़िए में शामिलु थींदा, छो त आख़िर में ॿ अखर हिकु जहिड़ा आहिनि। काफ़ बि आहे, रे बि आहे ठोकर ऐं नौकर में। तंहिं करे भाकुर ऐं ठोकर में इहो फ़र्क़ु आहे, ठोकर में काफ़ खे कुझु ई कोन्हे मथां, ऐं भाकुर में काफ़ खे पेश आयल आहे। तंहिं करे पाण उनखे काफ़ ऐं रे ॿ अखर त आहिनि, पर हिकु जहिड़ा न आहिनि। तंहिं करे पाण इनखे सुठा काफ़िया चई सघूं था, अञा बहितरीन काफ़िया नथा चई सघूं।
हाणे अॻिते आख़िरी पाण वटि मरहलो वञी बचो त बहितरीनु काफ़िया कहिड़ा आहिनि। बहितरीनु काफ़िया कहिड़ा आहिनि? जी मोहतरम दोस्तो, बहितरीनु काफ़ियनि मां मुराद मुकमिल लफ़्ज़ हम आवाज़ बि हुजनि, पर घटि में घटि 3 खां 4 अखर हिकु जहिड़ा हुजनि। मिसाल हाणे करे मां तव्हांखे पंहिंजो हिकु ग़ज़ल जो हिकु शेर ॿुधाए वियुमि। चङनि जूं चङायूं अञा यादि आहिनि, कीअं से भुलायूं अञा यादि आहिनि। हाणे तव्हां मिसाल ॾियो चङायूं, भुलायूं, ॿुधायूं, निभायूं वग़ैरह वग़ैरह। हाणे इहे थी विया बहितरीनु काफ़िया। बहितरीनु छा में थिया? हाणे चङायूं खे तव्हां ॾिसो, नून त आहे हर्फ़ रवी, उनखां पहिरियां वाह आहे, उनखां पोइ पहिरियां ये आहे, उनखां पहिरियां अलिफ़ आहे, यानी 4 अखर इन्हनि काफ़ियनि में हिकु जहिड़ा आहिनि। कहिड़ा कहिड़ा? अलिफ़, ये, वाह ऐं नून। ऐं अगरि तव्हां झुंगारे ॾिसंदो चङायूं, भुलायूं, ॿुधायूं, निभायूं वग़ैरह वग़ैरह, तव्हांखे पाण खे गुनगुनाइण में बि मज़ो ईंदो, यानी तव्हां पाण उनखे सम्झी वेंदा त इहे असांजा बहितरीनु काफ़िया आहिनि। दोस्तों, उमेद कयां थो त इन लेक्चर खे तव्हां बग़ैर स्किप करण जे मुकमिल वीडियो ॾिठो हूंदो ऐं मुकमिल तव्हां फ़ाइदो वठंदो इन वीडियो मां। नेक्स्ट वीडियो ताईं इजाज़त घुरां थो। अल्लाह हाफ़िज़।